नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त एहतसाब अदालत तोसाखाना रेफरेंस में नवाज़ शरीफ ऐं आसिफ ज़रदारी खे घुराए वरितो आहे। तोसाखाना रेफरेंस में एहतसाब अदालत अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ ऐं अॻूणो सदर आसिफ अली ज़रदारी समेत अॻूणो वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गीलानी खे 29 मई ते घुराए वरितो आहे। नेब मूजिब जवाबदारनि नेब ऑर्डिनेंस जे सेक्शन 9 एजी ज़रिए दफ़ा 2, 4, 7 ऐं 12 जे तहत करप्शन जा मुर्तकब थिया आहिनि। नेब मूजिब आसिफ अली ज़रदारी, नवाज़ शरीफ, यूसुफ रज़ा गीलानी खां गैरकानूनी तौर ते गाॾियूं हासिल कयूं। सिर्फ़ 15% अदायगी जाली अकाउंट जे ज़रिए अदा कई आहे। आसिफ अली ज़रदारी खे बतौर सदर लिबिया ऐं UAE खां बि गाॾियूं तोहफ़े में मिलियूं हुयूं। हिन गाॾियूं तोसाखाने में जमा करण बजाए ख़ुदि इस्तेमालु कयूं हुयूं। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।